नाज़रीन रिपोर्ट अवां ॾिठी हिते हिंगोरजा मां ख़बर अवां सां शेयर कंदासीं जिते 22 ॾींहं अॻु मुबैना अगवा थियल नीगर जे वारसनि पारां एहतजाज कयो वियो आहे। ॻोठ मंगना पोटा वासी शंकर लाल जे वारसनि जो चवणु आहे त 22 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस मुख़फ़ी नीगर जी बाज़ियाबी लाइ का बि कार्रवाई नाहे कई। हिंगोरजा मां इहा ख़बर अवां सां शेयर कयूं पिया जिते एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था अब्दुल जब्बार चांग खां। जी अब्दुल जब्बार चांग, छा तफ़सील आहिनि वधीक? बिल्कुल शायद तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिंगोरजा भरिसां ॻोठ मंगणा पोटा में वेठल भील बिरादरी जो गुम थियल मासूम नीगर शंकर लाल गुज़िरियल 22 ॾींहंनि खां लापता आहे ऐं जंहिंजो हिन महिल कंहिं बि नोटिस न वरितो आहे। शंकर लाल जे अॼु वारसनि निचण उस में एहतजाजी जेको मुज़ाहिरो करे धरणो हुयो। एहतजाज कंदड़ अॻवाननि गंगूमल पूंछ हुनजी अमड़ जेका आहे वालदा पंजल मारवाड़ी अमीरूमल केवड़ो मोर जगूमल रमेश ऐं ॿियनि एहतजाज कंदे इल्ज़ाम लॻायो त असांजे नीगर खे अगवा कयो वियो आहे ऐं पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे। हिननि SSP खैरपुर, DIG सखर, IG सिंध वज़ीर सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त असांजे नंढे मासूम शंकर लाल खे ॻोल्हण में मदद कई वञे जीअं असां मां पकड़े जेका बेचैनी उहा दूर थी सघे। जी शायदि ठीक है, वरी मेहरबानी अब्दुल जब्बार अपडेट करण जे लाइ।